अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो A4 JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था काज़ीअमद मां A4 JDO न्यूज़ जे रिपोर्टर मोह बजूण जी। काज़ीअमद लॻ ॻोठ सोनू चांडियो भरिसां दरगाह मूसो भूर जो मेलो, जंहिंमें ज़बरदस्त मलाखड़ो थियो। मल पहलवाननि जा ज़बरदस्त मुक़ाबला थिया। मल पहलवान वज़ीर महर उबैद बुघियो केतिरनि ई मलनि खे मुक़ाबलो करे घुमाए दसियो, जिन रोक इनाम ऐं दाद पिणु वसूल कया ऐं कामयाब मल पहलवाननि खे दरगाह मूसो भूर जे गादी नशीन नूर मोहम्मद चांडियो वलद मरूम खमीसो चांडियो इनाम पिणु ॾिना। मेले में ॿारनि जा झूला पिणु मौजूदु आहिनि। वधीक ॾिसूं था A4 JDO न्यूज़ जे रिपोर्टर मोह बजूण जी हीअ रिपोर्ट। अस्सलाम वालेकुम। काज़ीअमद में मूसे भोर जो मेले जी अॼु विची धमाल धाम धूम सां जारी आहे। मेले जा सरबराह या मेले मूसे भोर जा गादी नशीन मरूम खमीसो चांडियो जो जेको वॾो फर्ज़ंद आहे नूर मोहम्मद चांडियो उहो मौजूदु आहे। ऐं मेले में वॾी तादाद में तव्हां मुंहिंजे पाण ॾिसो त शौक़ीन बुपोतान ऐं मलाखड़ो जा मुक़ाबला हाणे शुरू थियण वारा आहिनि। पहिरियां 30-35 साल मुंहिंजो वाल साहब हलाईंदो हुयो, उन खां बाद में हाणे वरी जेको 5-6 साल मां परमिशन पंहिंजे नाले ते कराईंदो कानून तहत हलाईंदो आहियां। हे मक़ामी लॻंदड़ आहे असांजे ॾाढनि पिण ॾाढनि खां 200-250 साल खां वठी। ही काऊं उर्स मुबारक या मेलो आहे? ही पुराणो मेलो आहे, 250 सालनि खां वठी लॻंदड़ अचे थो। क़दीमी ज़माननि खां जेका असांखे 200 साल जे अॻु में परमिशन हिकिड़ी हथ आई, उन हिसाब सां असां लॻाई आहे त 250 साल खां लॻंदड़ अचे। अच्छा, भला मेलो ॾींहं ब ॾींहं या साल ब साल बहितर थींदो वञे, हिन मेले में छा वधीक ख़ूबियूं आहिनि मलाखड़े खां अलावा? साईं मलाखड़ो थिए थो ऐं जेके बि कानून तहत हूंदो आहे उन खां अलावा कुझु बि न आहे। अच्छा, परे परे खां माण्हू ईंदा आहिनि ऐं ॿारनि जे लाइ झूला वग़ैरह रांदीगड़ा सभु शइ हलंदी आहे। तव्हां ही सिलसिलेवार वाल साहब खां पोइ कराईंदा पिया अचो, केतिरी ख़ुशी पई महसूसु थिए? बिल्कुलु साईं, इंतिहा ख़ुशी आहे जंहिंजी का हद न आहे। हे मूंसां ॾाढो शकल ॻोठ शकल चांडियो जो जेको नेक मर्द आहे चङो मुड़ुस मौजूदु आहे, उहो बि मेले में आयो आहे, अचो त हुनखां पुछो था। जी साईं सलाम वालेकुम। मेलो क़दीमी आहे, असांजे पाड़े जो मेलो आहे ऐं हर साल असांजे माना पुराणे क़दीमी मेला आहिनि, अचे वञूं पिया, हर साल हाज़िरी भराईंदा आहियूं ऐं ज़बरदस्त मेलो आहे। झूला बि आहिनि इन में, माना ॿारनि जा रांदीगरा हर मरूम खमीसे खां पोइ संदसि फर्ज़ंद उहे बि तावन कनि था दावत? साईं बिल्कुलु दोस्त Kamu